अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरत धरती टीवी न्यूज़ ऐं आऊं आहियां रिज़वान हिमुर जो। सभ खां पहिरीं शामिल कंदासूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। PDM PTI चेयरमैन खे नाहिल करार ॾियण लाइ इलेक्शन कमीशन में रेफरेंस दाख़िल करे छॾी। इमरान खान तोशाखाना मां मिलंदड़ तोहफ़ा असासन में ज़ाहिर न कया आहिनि। आइन जे आर्टिकल 62(1)F तहत नाहिल करार ॾिनो। पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट जो रेफरेंस में मौक़िफ़। PTI चीफ इलेक्शन कमिश्नर के उहिदे तां हटाइण लाइ सुप्रीम कोर्ट जुडिशल काउंसिल में दाख़िल कराए रेफरेंस कुछ कलाकनि खां पोइ वापसि वठी छॾियो। ज़रीन मूजिब तहरीक इंसाफ़ पारां रेफरेंस में वधीक कानूनी नुक़्ता शामिल करण जो फ़ैसिलो कयो वियो। मुस्लिम लीग नवाज़ जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे तहरीक इंसाफ़ के चीफ इलेक्शन कमिश्नर खां इस्तीफ़ा घुरण बदिरां इमरान खान उहिदो छॾण जो मुतालबो करणु घुरिजे। PTI चेयरमैन पाण त वेंदो ई पर पाण सां गॾु पंहिंजे मेंबरनि खे बि ॻोल्हींदो। और आपने गलत सर्टिफिकेट हमारे मुल्क के इदारों को दिए, झूठे सर्टिफिकेट। झूठ के आप वैसे ही माहिर हो। और आर्टिकल 13(2) जो PPO है 2002 का, उसमें ये ऑफेंस जो है ये सजा का ऑफेंस है। अगर आज भी मैं कहता हूं कि वफाकी हुकूमत बहुत नरमी से काम ले रही है, इस डिसीजन के बाद अगर आज भी हुकूमत चाहे तो फौरी तौर पर इमरान खान को गिरफ्तार कर सकती है। इमरान खान डिस्क्वालीफाइड है। और जो मैं बोल रहा हूँ ओपन एंडेड केस, कम से कम अगर इस मुल्क का कानून मुकम्मल तौर पर इमरान खान को रियायत दे तो 7 साल की कैद इमरान खान को, इस PPO को जो मैंने कानून बताया उसके तहत इमरान खान 7 साल के लिए जेल में सजा याफ्ता तस्वुर किया जाएगा। कुर्सीअ लाइ मुल्क खे दाव ते लॻाईंदड़ लीडर नाहे हूंदो। इमरान खान मुल्क में डफेड़ पखेड़णु चाहे थो। कानून मूजिब ॾिसे त इमरान खान लाइ 7 साल कैद जी सज़ा ठहे थी। इतलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त इमरान खान इदारनि ख़िलाफ़ बयान ॾेई संदन तौहीन करे रहियो आहे। फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो बि रोकराइण जी कोशिशि कई वई। इमरान खान आख़िर केसि ताईं कूड़ ॻाल्हाईंदो रहंदो। ॿियनि जे ॿारनि ऐं नौजवाननि खे रोडनि ते आणण खां अॻु इमरान पंहिंजा पुट वठी अचे। इमरान खान ऐं PTI अॻवाननि जा नाला एग्ज़िट कंट्रोल लिस्ट में शामिल कर वञनि या न। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत वफ़ाक़ी काबीना जे इजलास में मुशावरत जारी। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में मुल्क जी सियासी ऐं मुआशी सूरतहाल ते गौर वीचार पिणु कयो वियो। इमरान खान के इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ एहतजाज बदिरां इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। ॿियनि खे अख़लाक़ियात जा दर्स ॾींदड़ इमरान खान पाण वॾो चोर साबित थियो आहे। शेरी रहमान ट्वीट कंदे चयो आहे त सादिक ऐं अमीन कूड़ो हल्फी बयान जमा करायो। ॿियनि खां तलाशी जो मुतालबो कंदड़ इमरान खान पाण 13 अकाउंट सां फॉरेन फंडिंग क़ौम खां लिकाई। ममलकती वज़ीर मुसद्दिक़ मलिक चयो आहे त इमरान खान चीफ इलेक्शन कमिश्नर बाबति कूड़ ॻाल्हाए रहियो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर इमरान खान जो ई मुक़ररु थियल आहे। फॉरेन फंडिंग बाबति जांच बि PTI दौर में थी। साबित थी वियो त इमरान खान कूड़ो कसमनामो ॾिनो। जंहिं कूड़ो कसमनामो जमा करायो, छा उनखे मुल्क हलाइण ॾिनो? सुप्रीम कोर्ट में 5 जजिस जी मुक़ररी जे हवाले सां जुडिशल कमीशन जे इजलास ते जस्टिस सजाद अली शाह बि चीफ जस्टिस उमर अता बदियाल खे ख़त लिखी छॾियो। जस्टिस सजाद अली शाह चयो आहे हिकु जज पारां सिंध हाईकोर्ट जे जजिस जे वक़ार ते सवालनि ते खैर मायूसी थी आहे। जुडिशल कमीशन जे इजलास में सिंध जे 2 वकीलनि जी राय ते भाड़े जजिस जे किरदार ते सवाल उथारियो। जस्टिस शफ़ीक सिद्दीकी ऐं हसन अज़हर रिज़वी जे किरदार ते वकीलनि जे नुमाइंदे अख्तर हसन सीनियरिटी खां सवाइ को इतराज़ न कयो।
पाकिस्तानी रुपयो मुस्तहकम थियण लॻो। डॉलर जा पोयां पेर हिकु ॾींहं में अमरीकी डॉलर जी क़ीमत में वधीक ₹5.79 लाथ अची वई। ओपन मार्केट में अमरीकी डॉलर ₹223 जो थी वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां खैबर पख्तूनख्वा 6 बोर्ड मुतासिर इलाइक़नि फ्रांक डेरा इस्माइल खान जो दौरो। बोर्ड सबबि मुकमल तबाह थियल घर लाइ 5 लख ऐं जुज़वी मुतासिर घरनि लाइ 2 लख रुपया इमदाद जो ऐलान। वज़ीर आज़म खे बोर्ड सबबि नुक़सान इमदादी सरगर्मियुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त बोर्ड मुतासिरनि जी बहाली लाइ 24 कलाक कमु थियणु घुरिजे। KP सरकार बोर्ड मुतासिरनि जो मुआवज़े में इज़ाफ़ो करे। वफ़ाक़ी हुकूमत में पंहिंजो किरदारु अदा कंदी। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी कोरोना वायरस खां सेहतियाब। शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जी न्याणी बख़्तावर भुट्टो ट्वीट कंदे चयो त 10 ॾींहनि क्वारंटाइन मुकमल करण बाद आसिफ अली ज़रदारी जी कोरोना टेस्ट रिपोर्ट नाकारी आई आहे। दुआऊं ऐं मैसेज करण ते चाहींदड़नि जा थोरा मञ। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पंहिंजी जानियुनि जा नज़राना ॾींदड़ सिंध पुलिस जे ऑफिसरनि ऐं जवाननि खे भेटा पेश करण लाइ अॼु पुलिस जे शहीद जवाननि जो ॾियारो मल्हाइबो वञे। शहीद पुलिस ऑफिसर्स ऐं एहलकारनि जे क़बरनि ते गुलनि जूं चादरूं चाढ़े दुआऊं तक़रीबूं कोठाए ऐं ॾिया ॿारे शहीदनि खे भेटा पेश कई पई वञे। नवदेरो मेतला गोच में मेतला ऐं बिरोही बिरादरी विच में तकरार ॿीहर भड़की पियो। हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान अल्ताफ़ पुट बशीर बिरोही गोलियूं लॻण करे क़तल थी वियो। इस्लाम जी सरबुलंदीअ लाइ करबला जे मैदान में अज़ीम कुर्बानी ॾींदड़ हज़रत इमाम हुसैन ऐं संदन जानसार साथियुनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। सिंध समेत मुल्क जे नंढनि वॾनि शहरनि में आज़ादारी ऐं मजलिसूं। सखर में 300 साल क़दीम मातमी जुलूस लाइ लाल मकान फारे पिण तां बरामद कयो।